मौला मौला असां चढ़न जे मालिकन खे हिदायत कर मुंहिंजा मौला। ए अकबर यार असां त मरी वियासीं भणा 2023 अची वियो पर अञा असांजी शादी कोन थी। यार मालिक इएं बस न परणाईंदा असां छड़ाई मरी वेंदासीं। हा यार अकबर ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आ, असां छड़ा ईअं रुली रुली मरी वेंदासीं बाबा। छड़न जी त वाको इज्जत ई न आहे घर में, डंडा खणी डुकाईंदा अथनि घर में, कमायो कमायो लोड़ाए लोड़ाए मारे छॾनि छड़न खे। बस रहमान दां ॾियूं त कंहिंखे ॾियूं यार। ए भई त चई त बिल्कुलु सही थो, दां ॾियूं त कंहिंखे ॾियूं, अला भलाई कंदो छा कंदासीं अदा असां। रहमान तव्हां हिते वेठा हो, होड़ी नवी तरह छड़न त सरदार आयो माशूक बोलो। अरे हलो त माशूक बोलो त हां अरे हलो त उनखे दां ॾियूं। उस्ताद माशूक अली बाबा, अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम बा। आवाज छड़न जी पार तुई बा। उस्ताद असां लाइ बाबा असां मालिकन खे का मिथ भेड़ कर असां मरी वेंदासीं छड़ा असां। हाणे ॻाल्हि ॿुधो, मालिक त कोन था मञनि, हाणे एतिरो कयूं पिया था अलाह खे चऊं पिया था उहे मालिकनि जो बस उस्ताद इहा ई महिरबानी कर असांजे लाइ कुझु कर। मौला मौला असां चढ़न जे मालिकन खे हिदायत कर मुंहिंजा मौला। असां सभु चढ़िया गॾु हथ मथे करे दुआ था घुरूं। असांजे मालिकनि खे हिदायत कर, हिकिड़ी ज़ाल वठी ॾे मुंहिंजा मौला। कहानी सुनो जुबानी सुनो मुझे प्यार हुआ था।